अस्सलाम वालेकुम। हिन मॉक पेपर जेको मां कंडक्ट कयो 10 तारीख़ 3 महीनो 2024 ते उनखे असां सॉल्व करे रहिया हुआसीं। असां पहिरियों जेको आहे सेक्शन पहिरियों पार्ट हिन जो 25 MCQs जो उहो सॉल्व कयो आहे। अगरि उहो तव्हां न ॾिठो त पहिरियां उहो ॾिसो। उन वीडियो जी मां डिस्क्रिप्शन जेका लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, उहो ॾिसो। ऐं गॾोगॾु तव्हांखे अर्ज़ु त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। त असां सवाल नंबर 26 खां शुरू कंदासीं, ठीकु आहे। हलूं था सवाल नंबर 26 ते। अच्छा, सवाल नंबर 26 आहे भाई चैन राय बचूमल लुंड। हाणे हिते ज़ात बि अची वियो हिन जी। भाई चैन राय बचूमल लुंड जे बैतन खे सामीअ जा सलूक सॾियो वेंदो आहे। ॿुधायो त हुन जो सामी खां सवाइ ॿियो कहिड़ो तख़ल्लुस हो। त हिन जो ऑप्शन सी सही आहे, ॿांभण। सवाल नंबर 27 लुत्फ़े लतीफ़ किताब मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु आहे ऐं लताइफ़े लतीफ़ी किताब डेश में मीर अब्दुल हुसैन सांगी जो लिखियलु आहे। त कहिड़ी ॿोली में? इहो फ़ारसी में लिखियलु आहे, ऑप्शन डी सही थींदो। सवाल नंबर 28 आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर टंडो बागो में पैदा थियो। ॿुधायो त हू कहिड़ी अख़बार जो एडिटर हो। त हिन जो ऑप्शन ए सही आहे, तालीम अख़बार जो। सवाल नंबर 29 आहे किशन चंद बेवस जो मुकमल नालो किशन चंद तेरथ दास खत्री हो। ॿुधायो त हुन जी शाइरी जो मजमूओ कहिड़ो आहे। हाणे हिते जेके ऑप्शन आहिनि उन में ऑप्शन बी जेको आहे उहो सही आहे, शीरीन ऐं शेर हिन जी शाइरी जो मजमूओ। सवाल नंबर 30 आहे पखड़ा ऐं पंहवार साणीअ जा सूर ऐं पैमाने ते पैमानो कंहिंजी शाइरीअ जा मजमूआ आहिनि। त इन जो सही ऑप्शन अब्दुल करीम गदाई आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 31 हैदर बख्श जतोई ॻोठ बखोदेरो में पैदा थियो। दरिया बादशाह संदसि जो लिखियलु किताबु आहे। ॿुधायो त हुन कहिड़ी अख़बार जारी कई। हाणे हैदर बख्श जतोई जेका आहे उहा हारी हक़दार अख़बार जेका आहे सो जारी कई। सवाल नंबर 32 आहे हिजो गोई सिन्फ़ में कंहिंजी तनक़ीद या उनखे गिला ऐं बुराई जो ज़िम्मेवार बणायो वेंदो आहे। ॿुधायो त शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ में महबूब जा सितम ऐं उन जी बेवफ़ाई बयानु कई वेंदी आहे। त इन जो जेको सही ऑप्शन आहे उहो आहे वास वक़्तु, ऑप्शन ए। सवाल नंबर 33 आहे ज़नानी तालीम ते पहिरीं सिंधी किताब, हिते पहिरियों अचणु खपे आहे। ज़नानी तालीम ते पहिरियों सिंधी किताब पको प आहे हे किताब जो नालो। ॿुधायो त इहो किताब कंहिंजो लिखियलु आहे। त इन जो ऑप्शन बी सही आहे, दीवान कोड़ोमल जो लिखियलु आहे। सवाल नंबर 34 आहे बुख इश्क अदब मोहन कल्पना जी आत्म कहाणी आहे। अहम आहे, बुख इश्क अदब मोहन कल्पना जी आत्म कहाणी आहे। ॿुधायो त पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी आत्म कहाणी कंहिंजी आहे। हाणे हीअ जेका आहे साईं GM सैयद जी आत्म कहाणी आहे, पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी। सवाल नंबर 35 केई किताब रईस अब्दुल करीम बख्श जी आत्म कहाणी आहे। केई किताब रईस अब्दुल करीम बख्श जी आत्म कहाणी आहे। दीपक ऐं मल्हार डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो जी आत्म कहाणी आहे। ऐं साओ पन कारो पन डेश जी आत्म कहाणी आहे। त हिन में हिते सही ऑप्शन मिर्ज़ा कलीच बेग थींदो, ठीकु आहे। सवाल नंबर 36 मूं लाइ तो लाइ हिन लाइ लफ़्ज़ ज़मीर जी कहिड़ी हालति जा आहिनि। हाणे हे जेको लाइ आहे इहो प्रीपोज़िशन आहे, त इन जी हालत जरी जा आहिनि, ठीकु आहे, हालत जरी। उन खां पोइ 37 मूं खे हिन खे हुन खे लफ़्ज़ ज़मीर जी कहिड़ी हालति जा आहिनि। त हिते जेको ऑप्शन नंबर हिन जो 37 जो आहे, ऑप्शन नंबर जेको आहे मफ़ौली, ऑप्शन बी जेको आहे मफ़ौली हालत, इहो सही थींदो, ठीकु आहे। सवाल नंबर 38 मां पाण, तव्हां पाण, हू पाण, इहे जंहिंमें पाण हूंदो आहे कहिड़ा ज़मीर आहिनि। त इन 38 जो जेको आहे ऑप्शन नंबर सी सही आहे, ज़मीर मुश्तरिक हूंदा आहिनि, जेके रिफ्लेक्सिव प्रोनाउन हूंदा आहिनि, ठीकु आहे। सवाल नंबर 39 छो, छा, कहिड़ो, किथे ज़मीर जा कहिड़ा क़िस्म आहिनि। त इहे इंट्रागेटिव आहिनि, यानी कि ज़मीर इस्तिफ़ाम आहे। सवाल नंबर 40 मां ऐं असीं कहिड़ा ज़मीर ख़ालिस आहिनि। इहे ज़मीर ख़ालिस जा कहिड़े क़िस्म जा आहिनि। मां ऐं असीं ज़मीर मुतकिलिम आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 41 आहे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खे सिंधी अदब जो विहाऊ तारो चयो वेंदो आहे। ॿुधायो त कहिड़े शाइर खे सिंध जो वर्ड्सवर्थ चयो वेंदो आहे। त इन जो जेको सही ऑप्शन आहे उहो बी आहे, तनवीर अब्बासी खे। सवाल नंबर 42 मकालात हिकमत नाले किताब बेकन्स एसे जो सिंधी में तर्जुमो आहे। ॿुधायो त उन जो मुतरजम केरु आहे।
इन जो जेको मुतरजम आहे ऑप्शन डी सही आहे, मिर्ज़ा कलीच बेग आहे। ठीकु आहे। उन खां पोइ 43 ते आहे सवाल, हीअ तेज़ कार आहे। हिन जुमिले में लफ़्ज़ तेज़ छा आहे? हाणे तेज़ छा कार माना मॉडिफाई कंहिंखे करे थो, इस्म खे, त इहो सिफ़त आहे हिते। सवाल नंबर 44, कुतो तेज़ डोड़े थो। हिन जुमिले में लफ़्ज़ तेज़ छा आहे? हाणे हिते तेज़ वरी वज़ाहत करे थो डोड़ण जी, यानी कम जी। कम माना वर्ब त ही थी वेंदो, तेज़ हिते थी वेंदो एडवर्ब, जंहिंखे असां सिंधी में ज़र्फ़ चवंदासीं। सवाल नंबर 45, मुड़िस जोणस पुटम वटस संदस संदम कहिड़ा ज़मीर आहिनि? त इन जो जेको 45 जो आहे उहो ऑप्शन नंबर सी मुतसिल, ज़मीर मुतसिल आहे, इहो सही थींदो। ठीकु आहे। अॻिते हलूं था। नंबर 46 ते आहे, इमरान खे कराची वञिणो आहे। हिन जुमिले में कहिड़े क़िस्म जो इस्म मुशतक इस्तेमालु थियल आहे? त हाणे हिन 46 में जेको आहे ऑप्शन बी जेको आहे इस्म इस्तक़बाल, इहे जेके मजबूरी वारा हूंदा आहिनि इहे इन में अची वेंदा। ठीकु आहे। सवाल नंबर 47, लिखण जो इस्म मफ़ऊल छा थींदो? लिखो, लिखियो या लिखियल या ॿई बी ऐं सी। त हिन में लिखियो बि थींदो, लिखियल बि, इहे ॿई इस्म मफ़ऊल आहिनि, यानी ऑप्शन डी जेको आहे असांजो सही आहे। सवाल नंबर 48, हेठियुनि मां इस्म तसगीर कहिड़ो आहे? तसगीर माना नंढड़ो करे पेश करणु। ठीकु आहे। शार आहे माना इहो बि वॾो आहे। दिल्ली मां दिलो बि वॾो आहे। ॿचिड़ो हिते जेको आहे उहो सही थींदो, ॿचिड़ो जेको आहे उहो सही आहे। उन खां पोइ 49 ते आहे, सारा लाहौर वई आहे। ही फ़इल जे कहिड़े ज़माने जो जुमिलो आहे? त इहो माज़ी क़रीब, यानी प्रेज़ेंट परफेक्ट वारो जुमिलो जेको हुजे उहो माज़ी क़रीब सिंधी में थींदो। सवाल नंबर 50, सारा पढ़ाईंदी आहे। ही जुमिलो फ़इल जे कहिड़े ज़माने जो आहे? त हिते जेको 50 जो आख़िरी जो आहे उहो ऑप्शन बी जेको आहे हाल, ज़मान हाल मुदामी, हैबिचुअल जंहिंखे असां चऊं उहो थींदो। त हीउ हुयो असांजो मॉडल पेपर। अच्छा, कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो, छो त इहो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों मॉडल पेपर आहे। त इनखे तव्हांखे कीअं लॻो ऐं हिन में कीअं अञा बहितरी आणे सघिजे थी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।